ये सही मौजूदा ज़िलो खैरपुर मीरस तालका कोट डीजी कोट डीजी कोट शहर हो मथे डीजी शहर ही है जो एक वायाणी नाले सां मशहूर है। चढ़ी हलोस बाबा टक्कर टक्कर में भरींदा हलोस बाबा वरी तो हर चवे न है ना बाबा तो बाबा टिकरियूं पुराने दौर जा टिकर ऐसा माण्हू न कमु हलंदा रहो ये रुगो टिकरियूं ये क्या करी वठोसि केॾां वठोसि रुगो तारीख़ी मटीरियल पियल आहे बाबा वॾो तारीख़ी मटीरियल पियल आहे ॾिसो था न बाबा वॾो तारीख़ी मटीरियल पियल आहे इहो ठिकर जो जान बाबा कदीमी आसार जायूं वाह वाह जाए हाँ साईं ये हलो मुंहिंजे सिंध जे तारीख़ खे हकीकत आहे साईं ओड़ी मिट्टी सिंध जी अहिड़ा सच्चा माण्हू सिंध सभा जहिड़ी साईं ज़िलो खैरपुर मीरस तालको कोट डिजी ही डिजी शहर आहे शहर ठहियल आहे भाउ हकी केॾी भितियूं पकियूं न थुलियूं आहिनि सोना वसाइली निज़ामनि सां अलाए छा आहे ओॾां फिरी जो अचो ये साईं डिजी जो शहर हा साईं
ये वाली अला छिक जो बादशाही भाषा ये किले की